ले यो बुद्धियों ते पप्पन पले जिगर जलेवा इसकी में सड़ेला बगू अल्लाह जी मेहरबानी ये फिट फाट आया वाले चवन पे जिगर जली होता से इसकी सही सलामत है वो इसकी में सड़ेला बगू अल्लाह जी मेहरबानी या ओके आया पन्ने अकेले में पप्पन बुलोवा जेहे जो सदाई जिगर जलियोवा बड़ी मेहरबानी सही है वाह वाह आजकल जाते का ट्रेंडिंग में मुझो ही काम हले थयो पन्ने अकिल में पप्पन बुलोवा वाह सही वाह जेहे जो सदाई जिगर जलियोवा वाह रे वाह अरे बिस्मिल्लाह सर बिस्मिल्लाह पप्पन साहब पप्पा खुश आयो अरे बिस्मिल्लाह माजो ये दो ही है सर बिस्मिल्लाह साईं ऐसा ताजा वड्डा फैन आयो मेहरबानी ता सही सलामत आयो सही बिल्कुल अले यो बुद्धियों ते पप्पन पले जिगर जलेवा इसकी में सड़ेला बगू अल्लाह जी मेहरबानी ये फिट फाट आया वाले चवन पे जिगर जली होता से इसकी सही सलामत है वो इसकी में सड़ेला बगू अल्लाह जी मेहरबानी या ओके आया ए दिसन पन्ने अकिल में छागो मुनवर जी रो मेहरबानी आयो असन जी दर्द वाली शायरी या सही तोरो फोटो करने सही न मसलो है बिल्कुल बाबा कटो बाबा हेती सही ओते हां सही खिदमत ना सही अल्लाह बाबा मशहूर किया वाला अल्लाह गज अल्लाह बाबा अल्लाह मशहूर है रे अल्लाह का तू मशहूर थी अल्लाह बे फोटो बे मेहरबानी हां थोरो किलो ना थोरो किलो सही बड़ा मशहूर किया वाला मेहरबानी अपन बोलो हां सही कुछ खाओ पियो मेहरबानी करेंगे हम हां मेहरबानी सही बस सा मां गंडेरी केला कमंद कुछ मुनवर जो गानो भला बुधाया हो तो ये थोरो बुधा माके पन्ने अकिल में पप्पन बुलोवा जेहे जो सदाई जिगर जलियोवा बियो त काश जलियो नथी कुछ भी बियो आहे कुछ ना बियो कुछ रहियो ही न हुयो न बस इश्क में इहो हुयो जिगर हुयो इश्क में जलियो बेवा महबूब बलियो अले चवंदा है जलियो तस जिगर आंडरू अले ना मेहरबानी ना इश्क में बस जलियो बियो कुछ भी ना है वो तो मानो घणा चवन पन्ने अकिल में पप्पन बुलोवा जो को सजो सड़ी हुआ एडी गाल भी ना है मुझा कोड दोस्त आया आज मिलन पर मां मिलतो मोण तो घट है यार हां ये व्यवहार भी थोरो सड़न लगन था मागी ना ए ना यू ही कलर हां कलर सड़न लगन था सही तो आयो भाई मेहरबानी तो जी अल्लाह तो खुश कर दो मां चमा तो बस सजो दी ता कर जाए अल्लाह वडो मशहूर वो तो मैं कलाम बुधाया बुधा पन्ने अकिल में पप्पन अच्छा हे माया पप्पन सही खबर थी मैं हजारे फैन अचन था अले मां खबर थी भले तू आले माया ले केरा पप्पन बोलो हां माया ये पन्ने अकिल में पप्पन बोलो जेहे जो सदाई जिगर जलियो ना फिफड़ भी जल्दो है ना इश्क में जिगर जली ना अबे जलाल चांडे जो गान बदई जुदाई जिगर पे खांदी है रात निंड नहीं आती है हां इस केड़ी शे तू भी उनी सा कॉपी कयो अच्छा सही वो अबू है ना उस्ताद जलाल चांडे वो उस्ताद शहनशाह हुयो असा उन गला जन्नत नसीब करे अल्लाह यार एकड़ो वारी फोटो सही में भी गाड़ भर जी हो तो हां तो दिल न थी गडे तो के जन सही वाला मशहूर दिया अल्लाह मदीने वाला तो गोट कंदो मेहरबानी मां सही वने अल्लाह तू मां फोटो एकड़ो खाओ न एकड़ो ओए सही मेहरबानी बियो तो सब कट रहा है एकड़ो फोटो मेहरबानी मां आलाए तो सही अल्लाह वने मां ढेर थी तू तो वांदो हां शहरी जो तू पन्ने अकिल में पप्पन बुलोवा पन्ने अकिल में पप्पन बुलो यो तो बाबा मथो असांजो खाई वियो अल्लाह करे काथे मूंसां मिले इहो पप्पन बुलो त मां हिन खे चङो ॿुधायां नेट खोल भी पप्पन बुलो यूट्यूब खोली पप्पन बुलो इंस्टाग्राम ते पप्पन बुलो अल्लाह खैर करे पप्पन बुलो मिले हुन ते उसे पासे में मिले छड़ो इहो पप्पन बुले त मां हिन खे ॾिसां नेट ते बाबा तू असांखे ख़्वार कयो थी अल्लाह करे मिले पन्ने अकिल में पप्पन बुलोवा हे हाले सदाई जिगर जलियोवा गाल ते ॿुधायो ट्रेंड ते आयो आहे बस इहो हर को पप्पन बुले या उनजी मेहरबानी टिकटॉक वारनि जी यूट्यूब वारनि जी ऐं तव्हां जहिड़नि दोस्तनि जी जेको मुंहिंजा वीडियो हलाइनि था मुंहिंजे पप्पन बुले तू सही बिल्कुल अल्लाह जी मेहरबानी आहे सिमा आहे थोरो हेरे कैमरा रे मुंह कर कैमरा जी पप्पन बुले ही है हां सही अगे तो जाहिर न होए अगे तो ता के तू तो संजे गोठ जो आसा तो के थियंदा ना अरे मसलो यहाँ सा कम करन बनी में पे आउंदा से अगे ना हां बुलानी न आ जाते ना सही बनी में होया से हां हाने वही यो शहरी जे कयो से ना सा अल्लाह याती दी मुनवर मौलाई के हां मुनवर मौलाई के
पने अकिल में पपन बुलो आ सदाई जिगिर जलियो आ अल्लाह न वाह वाह पन्ने अकिल में तव्हां पहिरियों वेठा हुयो न हाणे न आहियो न साईं असां उते ई आहियूं न हाणे त छॾे वियो तूं माना हा। चार वॾो ॻोठ उहो आहे पन्ने अकिल हा पने अकिल में पपन बुलो आ जंहिंजो सदाई जिगिर जलियो आ न इहो तव्हां थोरो गानो लिखियो उन खे ईअं कयो आहे पन्ने अकिल में पपन बुलो आहे जेको सॼो ॾींहुं बनी ते हूंदो आहे ईअं लिखो आहे त पोइ ख़बर साईं- पए हा न साईं बनी ते तव्हां ॻोल्हो आहे साईं न? मसलो ईअं आहे बनी जो कमकार बि कंदा आहियूं टाइम सां वरी जॾहिं उस्ताद फोन कंदो आहे मुनवर मौलवी साहब हा। त पोइ असां उनखे गानो तयारु करे वेंदा आहियूं पर गाना ॿ टे ॾिनमि हे जेको ॾिनमि न असरो वाह 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 न तव्हां ख़ुशि थियो था तव्हांजो इहो ट्रेंड वायरल साईं थियो हेतिरा नंढा ॿार हेतिरा वॾा ॿार हेतिरा वॾा हमरा मर्द मायूं औरतां नंढियूं कुराड़ियूं पोड़ियूं हा सभिनी खे पन्ने अकिल में पपन बुलो आहे ॻाल्हि ॿुध मां पपन बुलो मां निंड पियो मूं वारो छोरो मोबाइल खणी आयो जी मुंहिंजे कन सां बि हलाई पन्ने अकिल में पपन बुलो आहे त मां बुलो खणी वियो उथी वियमि त मां चयो छा थी वियो मां जो कुझु थियो हूंदे न बाबा इहो यार वॾी महिरबानी। गानो शाइरी कोई ॿी भली सुठी ठा साईं हे ॾिस न गाने जा बोल त ॿुधाइनि हा। हथ मथे क्या सी ॾाढो आ हथ मथे बि कई हा हा पुॼी न सघियासीं ॾाढो आ हा ग़रीब जा ॿार हूं वाह, पर वाह। वफ़ादार हूं इहो चयूं थियासीं हकीकत में उहे मां होॾो अचां पियो मूंखे ॾाढी कावड़ हुई मां चयो हिननि खे कुटंदमि वॾी ईअं महिरबानी। पपन बुले खे वॾी महिरबानी। पर तव्हांजो जेको जिगिर जलियल आहे न सुभाणे मां धक तव्हांखे हणंदमि बिल्कुलु। तव्हांजो खून मुंहिंजी गिची में पवंदो महिरबानी पर साईं, महिरबानी। मां हा, तव्हांखे ख़िदमत, धक तव्हां जा, हणंदमि ख़िदमत। ऐं जिगर सां गॾु ॿियो न जलियो साईं, ॿियो इश्क में- इश्क हे में- वाल त सड़ी विया थी साईं इश्क में सभु इश्क जा कम थी हे गिड्डो आई अबो जलाल चयो जंहिंखे इश्क न आहे उहो इंसान ई न आहे हाँ को हाल मस्त को ख्याल मस्त को माल मस्त सभु इश्क आहे न अबू जलाल त चयो आहे हा। उहो त अलाए छा छा चयो आहे उहो जुदाई जिगिर बहितरीन पई हुयो। खांदी जुदाई जिगिर पई खांदी रात जा निंड मुंहिंजो नहीं जिगर आती खाए पिन तुंहिंजो जिगर जलियो आहे साईं माना इहो ई आहे न जॾहिं महबूब बेवफा थी वियो जुदाई करे वियो पोइ हिकिड़ो माना घटिया क़िस्म जो इंसान थी वियो त पोइ उनजी न जुदाई ॻाल्हि ॿुध भला तूं नंढो ऐं तुंहिंजे ॻोठ में बाह लॻी उन में घिरियो वञ साईं इश्क जी ॻाल्हि मां कयां थो तव्हां काई ॿारड़ी ॼट आहियो कोई शहर जना हा इहा बि ॻाल्हि आहे इश्क में जिगर जलंदो साईं इश्क में घणो इश्क न कयो आहे तव्हां माण्हू हुजनि तव्हां मिटी जा पुतला ठहियल आहियो पोइ असांजो जिगर त कॾहिं न जले तव्हां इश्क न आहे? फिट आहियूं इश्क न आहे तव्हांखे इश्क करो तव्हांजो जिगर ऑटोमेटिक सड़ी वेंदो माना जिन्हनि खे इश्क हूंदो उन्हनि जो जिगर सड़ी वेंदो इश्क जो टासर जेको डायरेक्ट लिंक लॻंदी आहे जिगर खे जिगर खे हा पोइ हाणे कीअं थिए तव्हांजो इलाज साईं करायूं उहो अलाह जी महिरबानी अलाह जे करम नवाज़ी अञा ताईं सही लॻो पियो आहे बाक़ी इश्क जो घाव ॾुखियो आहे बाक़ी साईं सलाम आहे तोखे हा। ट्रेंड ते वॾो हले थो महिरबानी पन्ने हाणे मां बि गानो चवां हा पन्ने अकिल में पपन बुलो आ जंहिंजो सदाई जिगिर जलियो आ वरी महिरबानी साईं हिनखे टाइम ॾिनो महिरबानी ख़ुदा बि हेॾे हेॾे हलो ख़िदमत कयूं तव्हांजी न न कुर्ब कुर्ब हओ चांहि बोतल न, न। तकड़ तकड़ में समोसा पकोड़ा कुझु बि न आहे हओ संबोसा पकोड़ा न खाना के जिगर जवेल थियो वो इश्क में है ना हा। हे गरम शइ आहे न खा त ठीक, भलो महिरबानी दोस्तों वरी महिरबानी दोस्त अचनि था असां सां मिलनि था पने अकिल में पपन बुलो आहे जंहिंजो सदाई जिगिर जले वॾी महिरबानी